हिन वक्त असां ॻोठ वरवाई में मौजूद आहियूं। ही बैकग्राउंड में ॾिसंदो त हितां जा जेके पुरत आहिनि, जेके मज़दूरी ते कमु कंदड़ नौजवान जेके आहिनि, उन्हनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। हू रोड ते धरणो हणी वेठल आहिनि। ॿिन्ही तरफ़नि खां जेका से ट्रैफिक आहे उहा मुतल थियल आहे। ही जेका उतां होंडा कंपनी जो एडमिन आहे वसीम शाह, उन जे ख़िलाफ़ एहतिजाज कनि पिया। इन्हनि पुरतनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असां वटि लिखिया पढ़िया माण्हू वेठा आहिनि, साईं वसीम शाह खां मथे वेठा आहिनि लिखिया पढ़िया माण्हू। उन्हनि खे ब्लैक लिस्ट करे ॿाहिरि कढी छॾिया आहिनि। त इहो असांजा जेके मथे ऑफिसर आहिनि उन्हनि खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। 1.5 महीनो थी वियो, पगारूं बंदि आहिनि, असांजी गेट पास बंदि आहिनि। पंहिंजनि माण्हुनि खे गेट पास ॾिए थो, असांजा गेट पास ॿियो कुझु बि कोन्हे। असीं जेके हिते जा रिहायशी आहियूं उन्हनि खे बाइकाट तड़े राति 8 बजे कढे। असां मानी कोन खाधी आहे कल्ह खां पोइ। असीं हिते वेठा आहियूं, मरण लाइ तयारु आहियूं, वेंदासीं कोन। इहो वसीम शाह असांखे न खपे। सिर्फ़ु हिकु ई वसीम शाह आहे जेको सभिनी माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं करे पियो ऐं उन्हनि सां एतिरे हद ताईं जेको सो गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए थो जो माण्हू मजबूर थी करे हितां खां निकिरण जी कनि था। असां बि राति ईअं थियो जो असांखे हिननि एतिरा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया जंहिंजे करे असांखे निकिरण ते मजबूर थी पियासीं। असां हितां जी आला इक़्तिदार जेको आहे उन्हनि खां इहा अपील था करियूं त बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं असां हितां थर जा रहाकू आहियूं ऐं असां हितां लोकल माण्हू आहियूं। हिननि सां वेदन कया वञनि था। हिते थर जे माण्हुनि खे कढी करे ॿाहिरियां माण्हू जेके आहिनि हिते भर्ती कया वञनि था। असां चाहियूं था त बाबा हिते थर जे माण्हुनि जो हक़ु आहे, थर जे माण्हुनि खे हक़ु मिलणु घुरिजे, चाहे उहो ज़मीन जो हक़ु हुजे, चाहे रोज़गार जो हक़ु हुजे, जेको बि हक़ु हुजे, जंहिं बि हवाले सां हुजे। पाकिस्तान फिशर फोक फोरम थर जे माण्हुनि सां अॼु बि गॾु आहे, सुभाणे बि गॾु हूंदी। असां 8 कलाक ड्यूटी करियो आहे, ओवर टाइम करियो आहे, 12 कलाक करियो आहे, तॾहिं बि असांखे ओवर टाइम खाजो था वञनि। उहो बि केरु थो करे? वसीम शाह का। वसीम शाह छाजे करे करे बाबा लिस्टूं चीनी ॾियनि कोन था। चीनियुनि खां पुछूं था, असां चीनी ॿोली कोन था ॻाल्हाए, पर ॿिए खे चवंदा त चीनी तव्हांजी पोगा रोके थी, असांजो लिस्टूं मोकिले। पंहिंजी पाकिस्तानी जेके ऑफिसर उहे तव्हांजा विचा कनि, हेरा फेरी असांजे पाकिस्तान लॻा। बाबा पाकिस्तानी छो था कनि? असां 8 कलाक ड्यूटी करियूं था, हक़ लाल जे करियूं साईं। असांजो जाइज़ मुतालबा मञा वञनि ऐं हीअ जेके बि ग़रीब आवाम थर जा बेरोज़गार खारियो, तिलवाइयो, सियार विकिया, शामिर विकिया जा माण्हू जेके बि वसीम शाह कढिया विया आहिनि, ब्लैक लिस्ट कया विया आहिनि, इन्हनि खे बराए महिरबानी रोज़ियूं ड्यूटी ते लॻायो वञे वापसि। ऐं असांखे जेका बि कंहिं बि टाइम ते छुटी खपे थी त छुटी न आहे मिलंदी, उहा असांखे छुटियूं। ऐं अॼु 17 तारीख़ थी वई आहे त अॼु ॾींहं ताईं पघार न आहे थी। 17 ॾींहं असांजी पघारूं अॻु में महीने क्लोज़ आहे, नथी मिले। मुतालबो कनि पिया सिंध हुकूमत समेत चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख खां त सोमोटो वरितो वञे। ऐं हीअ जेका से हिते कंपनियूं आहिनि उन्हनि जी जेका दादागिरी हले पई, हिते जा मक़ामी माण्हुनि सां जेके ज़्यादतियूं कनि पियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे थर वासियुनि खे पंहिंजो हक़ु आहे उहो ॾिनो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, ॻोठ वरवाई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।